माशाअल्लाह 12 रुपये जे हवाले ॾींहुं आहे। सॼो ॾींहुं रोड ते पाणी बीठो रहियो, नेटवर्क बि बंदि हुयो। ऐं ही वर्कशॉप रोड आहे, डॉक्टर सुनीता हॉस्पिटल जे ॿाहिरों वर्कशॉप रोड, हेरा हॉस्पिटल ताईं हे रोड जो हाल गंदो पाणी रोड ते। 12 रबीउल जे हवाले सां बि रोड रस्ता साफ़ न करे सघिया आहिनि सखर म्यूनिसिपल इंतज़ामिया वारा। बड़े ठोस प्रेस कॉन्फ्रेंसूं, कूड़ा ॾटा त रोड साफ़ हूंदा, रोड ते पाणी न हूंदो। 12 रबीउल जे हवाले ॾींहुं सां माशाअल्लाह भलारो ॾींहुं आहे, उन ॾींहुं जे हवाले सां न करे सघिया रोड रस्ता साफ़, त बाक़ी कहिड़ो सखर जो हाल हूंदो। अफ़सोस सां चवणो थो पवे दोस्तो, मूंखे ॾाढो ॾुख थियो जॾहिं त मुंहिंजो गुज़रण थियो। हींअर फारिग थियो सॼो ॾींहुं कमकारनि सां, रेलियुनि जे हवाले सां कमकारनि सां फिरी थियुसि, त ॾिठुसि त हाणे घर वञा, पर हीअ अशर हितां गुज़रियो रोड सां त मूंखे हीअ अशर नज़र आयो। हे हाल आहे, वर्कशॉप रोड आहे, वर्कशॉप रोड। ही वर्कशॉप रोड आहे, वर्कशॉप रोड सॼो जो सॼो रोड वेंदे हेरा हॉस्पिटल ताईं हे पाणी बीठो आहे। गाॾियुनि जी पार्किंग ताईं हे रोड ताईं माण्हू सिर्फ़ु मोटरसाइकिल जे लाइ बि रस्तो न आहे। पंधु माण्हू वीचारा कीअं गुज़रंदा, सॼे ॾींहं में रैली तूं कीअं गुज़रियूं हूंदियूं। हीअ तव्हांजे साम्हूं आहे दोस्तो, हे वर्कशॉप रोड आहे। अॼोको ॾींहुं गवर्नमेंट जी त छुट्टी हुई, पर भलारो ॾींहुं हो माशाअल्लाह। इन ॾींहं जो त ख़्यालु कंदा म्यूनिसिपल वारा। सखर जी इंतज़ामिया अलाए किथे जाॻंदी, अलाए कॾहिं जाॻंदी, अलाए किथे आहे।